रणछोड़ सिंह। मरणो हर के माण्हू खे पर इन मरबो साथी, कुछ आग लगाए विंदासीं, कुछ बार बारे विंदासीं। पिंडाल में वेठल कंवर करणी सिंह, ॾाढो साहब, पीर साहब, ॿिया जेके भी राजपूत बिरादरी, साफ़ी बिरादरी, ॿिया जेके भी दोस्त वेठा आहिनि उनखे जीअं सिंध मुजरो साहब, टीलाद राण सिंह साहब को ख़ास कचेरी या ख़ास ॻाल्हि ॿोल न हुई, उन सां हिकिड़ो बार मुलाक़ातूं ज़रूर हुयूं, पर जेतिरे क़दर असां टीलाद राण सिंह जे हवाले सां ॿुधो आहे त उन जा ॿ अहम किरदार आहिनि। हिकिड़ो त हू टीलाद हो नबा क़ौम जो, ॿियो हू राज भाग जो रखवाड़ हो, टियों हो सिंध पस्त माण्हू हो जंहिं पंहिंजी वतन सां मोहबत कई, पंहिंजी मिटी सां मोहबत कई। अॼु जॾहिं हू इन दुनिया में न आहे त उन जा राज भाग वीरान बस्तियूं वीरान आहिनि, त टीलाद असां खां मोकिलाए वियो आहे, पर हू मोकिलाए वियो आहे ज़रूर, पर उहो दिलनि तां कॾहिं मोकिलाए नथो सघे। टीलाद सिर्फ़ राज भाग जी रखवाड़ो हो, हू झंग झड़ जो बि रखवाड़ो हो। अॼु उनजो झंग बि रोए पियो टीलाद। हू हिकु मोहबती माण्हू हो, हू प्यार ॾींदड़ माण्हू हो, हू इंसान पस्त माण्हू हो, हू हर इंसान ज़ात सां मोहबत कंदड़ माण्हू हो। तॾहिं हुनजी मोहबत में सभु अॼु परे पंध खां थी हिते गॾु थिया आहियूं। जॾहिं हुन सां वतन जी मोहबत जी ॻाल्हि कजे थी त हुनजो परिवार चवंदा बॉर्डर जे हुन पासे आहे, हुनजी मोहबत हुई वतन सां, हिन धरती सिंध माऊ सां। तॾहिं हुन पंहिंजी खानदान खे छॾी आख़िरी पसा ताईं हिन धरती ते दम धणी हवाले कयो। इहा हिन सां वॾी ॻाल्हि कहिड़ी मोहबत जी हूंदी? इहे हूंदियूं आहिनि माण्हू जूं मोहबतूं, इहे हूंदियूं आहिनि माण्हू जा किरदार। जंहिं माण्हू जो किरदार हूंदो उन किरदार खे कॾहिं माण्हू दफ़ा नथो करे सघे, उहे किरदार हमेशह अमर रहंदा आहिनि। जीअं किताब अमर हूंदो आहे तीअं टीलाद राण सिंह बि अमर हूंदो। असां वटि काफ़ी सिंध जे अंदरि किरदार रहिया आहिनि, पर सोडन में थोड़ा घणा किरदार रहिया आहिनि। जीअं महाराणा चिदर सिंह जो किरदार दुनिया जे अंदरि आहे, राम सिंह जो किरदार समाजी तौर ते आहे, टीलाद राण सिंह जो किरदार आहे। ईअं असां वटि किरदार थोड़ा आहिनि जेके सोडन में राजपूत में किरदार रहिया आहिनि। उन्हनि में राण सिंह वॾो किरदार आहे जंहिंखे तव्हां सभु ॿुधी रहिया आहियो त राण सिंह कहिड़ी शइ हुई। इन खां अॻु में अमर राय सिंह ॻाल्हि कयो त उनखे ज़िंदा में असां यादि करी कोन, खां मरण खां पोइ उनखे यादि कयो आहे। त जेकॾहिं ज़िंदा उनखे यादि करियो त ख़बर पए आहे त राण सिंह जो कहिड़ो किरदार। इहे किरदारनि जे करे माण्हू ज़िंदा हूंदा आहिनि, तंहिं करे असीं सभु इनखे यादि करियूं था। तव्हां सभिनी जी महिरबानी।